दोस्तों ही नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान मदई जी ब्रांच आहे हीअ उनजी ATM मशीन आहे। अॼु जेको आहे उहो छंछर जो ॾींहुं आहे। हूअं त बैंक जेका आहे बंदि आहे, छंछर ऐं आर्तवार ॿ ॾींहं मोकल हूंदी आहे, पर अॼु जेको आहे उहो 30 तारीख़ आहे, सुभाणे 1 तारीख़ आहे। जीअं मां तव्हांखे चवंदो आहियां त हमेशह हर महीने जी 1 तारीख़ ते हिननि जो मोकारो मलिजी वेंदो आहे तय तेल सां। हाँ ॾिसो माना ये नेशनल बैंक आहे, हे माना छा लिखियल आहे ATM दिस ATM मशीन इज़ आउट ऑफ ऑर्डर, सॉरी फॉर द छा लिखियल आहे इनकन्वेंस छा लिखियल आहे, अंग्रेज़ी में लिखियल आहे। हाणे ॾिसो त मोकारो मलिजे तव्हांखे अंग्रेज़ीअ में बि तव्हांजे लिखण जी कहिड़ी ज़रूरत आहे, हिकिड़ा अंग्रेज़ आहिनि। नोटिस बोर्ड त सिंधीअ में आणो त घटि में घटि सिंध जा माण्हू अॿो जा माण्हू पढ़ी था सघनि, पर हलो ठीकु आहे, अंग्रेज़ी बि हलो त अंग्रेज़ जा पुट थी विया आहिनि सभई। पर हीअ हालो ऐं हशर हिननि जो ॾिसो माना जेको आहे त साईं हीअ नेशनल बैंक आहे। नेशनल हर जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे हर 1 तारीख़नि ते ही माना ईअं कंदा आहिनि त जीअं आम शहरी जेको कारोबारी तबिको आहे, पघारदार तबिको आहे या ॿियो को जेको तबिको आहे उहो माना परेशान थिए, माण्हुनि खे आवाम खे माना आसानी न आहे ॾियणी, त मतां को सुख जो साह खणनि, मतां का उन्हनि खे आसानी थिए अची ऐं पैसा कढी वञनि तकड़ में, न माण्हुनि खे तकलीफ़ मिले। जीअं अहिड़ो को अमल करिणो आहे, अहिड़ी रिथ रिथणी आहे, अहिड़ो व्यवहार करिणो आहे, अहिड़ी माना क़िस्म जूं हरकतूं करणियूं आहिनि जीअं आम माण्हू इज़ाए जे तकलीफ़ में अचे। ऐं हीअ जेको नेशनल बैंक अमलो जेको आहे उहो बि माना इहो त मदई जी जो ईअं ई मदई जी इशारनि सां माना इहो हालत पियो करे। बाक़ी ॿिए पासे हीअ जेका आहे UBL आहे, यूनाइटेड बैंक लिमिटेड मदई जी ब्रांच आहे, हिन जी ATM मशीन हले थी पई। हिते माण्हू बीठा आहिनि, रश लॻी पई आहे। हाणे हूअ बि जेकॾहिं माना ATM मशीन हले त पोइ त हिते रश ई जेकॾहिं न थिए, पर हुन जो जेको आहे तो जेका नेशनल बैंक जी ATM मशीन आहे उहा बंदि आहे ऐं हीअ UBL जी हले थी। अॼु छंछरु आहे, मोकल आहे, ऐं सुभाणे बि आचर आहे, मोकल आहे। हीअ बि माना कलाक ताईं वधि में वधि माना अधु कलाक ताईं 2 कलाकनि ताईं हलंदी ऐं पोइ पैसा हिन जा बि ख़तमु थी वेंदा ऐं हीअ बि पुश मथे करे बीह रहंदी ऐं पोइ 2 ॾींहं मदई जा शहरी वतंदा लोड़ींदा। जेकॾहिं वञनि लाड़काणे शिकारपुर जा ॿिए पासे त ठीकु आहे, वरन त माना हिते छो त 2 ॾींहं मोकल आहिनि त बंदि रहंदी, त पोइ त पैसा जेके हूंदा त हूंदा, ॿीहर त कोन आहिनि मोकल वारे ॾींहं में अहिड़ा जेके आहिनि इहो अहिड़ा की सदोरा आहिनि मोकल वारे ॾींहुं अची हवा में भले में खणी वेंदा। साईं पघारूं अची वयूं आहिनि छा साईं? पघार अची वई आहे, वेल डन यार। 30 तारीख़ ते माना पघार अची वई आहे। ॾिसो ऐं हमेशह जीअं मां चवंदो आहियां त 1 तारीख़ुनि ते मदई जी वारा ईअं कंदा आहिनि, बैंकुनि वारा, त उहा बैंक माना 1 तारीख़ जीअं आई त ATM मशीन ताईं आउट ऑफ सर्विस लॻी पई आहे। त हीअ वरी बि हिननि खे शाबत आहे, हिकिड़ी मशीन त हले थी, माण्हू कुझु न कुझु उन मां फ़ाइदो वठनि था।